बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात सयजअलु लहुमुर्रहमानु वुद्दा। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मदिन व अला आलि सय्यदना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम तस्लीमा। सबको पहरी जमात के अर्ज़ा ते हिकड़ो भेरो सभई बुलंद आवाज़ सां सलात शरीफ के पढ़ो। अल्लाह ताला तुझी असांजी हाज़री कबूल फरमाए। रब करीम जे प्यारन बानहन सच्चन दोस्तन वलियन सगुरन जे दरबारन ते आस्थानन मुबारकन ते वञण बेबाय से बरकत ऐं बाने जे लाए फ़ायदेमंद आ। जो हदीस मुबारक में आ त अल्लाह पाक जे तरफों फरिश्तन के ड्यूटी लगंदी आ त दुनिया में उहे भी मुंहिंजा बाना ॻोल्हियो जन खे असांजी तात आ, असांजे ज़िक्र जी तवार आ, असां सां मुहब्बत आ ऐं असांजी पचार आ। पो उहे गोले गोले एड़ी का प्यारी कचहरी गोले वठंदा आहिनि जाथे वेठल बाना हेड़न प्यारन जे सोहबत में जाथे सदाई अल्लाह पाक जा ज़िक्र हलन, नमाज हले, कुरान जी तिलावत हले, मदीने जे साईं ते दुरूद हले। पर जे इया पंहिंजे ॿोली में कचहरी हले तबे अल्लाह जे महबूब जी तवार हूंदी आ। एड़ी महफ़िल ॻोल्हे वठंदा आहिनि। पोइ अल्लाह पाक खे रिपोर्ट फरमाईंदा आहिनि, मालिक साईं ॻोल्हे आयासीं, तुंहिंजा बाना तुंहिंजो ज़िक्र पिया कनि, मुख़्तलिफ़ सवाल जवाब आहिनि त जन्नत पिया घुरनि, दोज़ख खां पनाह पिया घुरनि। अल्लाह ताला इहो इनाम अता फरमाईंदो आहे त असां उन्हनि खे जन्नत अता फरमाई, असां उन्हनि खे जहन्नम खां आज़ादी अता फरमाई। माना उन्हनि जी दुनिया में भली कईसे, उन्हनि जी आख़िरत में भली कईसे, उन्हनि सां राज़ी थियासे, उन्हनि खे पंहिंजो इनाम जन्नत अता फरमायूं था। पोइ हदीस शरीफ़ में आहे त उहे अर्ज़ कंदा त मालिक हिकिड़ो माण्हू हुयो तुंहिंजो बानो जेको इन जे लाइ कोन वियो हो त तुंहिंजा ज़िक्र करे, पर उहो कमकार जे लाइ वियो हो, पंहिंजे मतिलब जे लाइ वियो हो, पंहिंजे ॻाल्हि जे लाइ वियो हो। हदीस शरीफ़ जा लफ़्ज़ आहिनि त रब करीम फरमाईंदो त मुंहिंजे इन्हनि प्यारनि बाननि वलियनि सगुरनि सां जेकॾहिं केर बि वेहंदो त उन खे बि ख़ाली हथे कोन मोटाईंदासीं, इहो इनाम उनखे बि अता फरमाईंदासीं। अल्हम्दुलिल्लाह वल मिन्नत। तुंहिंजो असांजूं इहे उमेदूं आहिनि हिननि दरबारनि ते रब करीम हिननि खे आबाद फरमाए। सबक त निस्बत जो ऐं निस्बत जो सबक जेको सुहिणो शेखुल हदीस व तफसीर हज़रत अल्लामा मुफ्ती मौलाना मोहम्मद इस्माइल साहब जन अल्लाह ताला संदन जे फैज़ में बरकत फरमाए, जेको असांखे मिसालन सां समझायूं अल्हम्दुलिल्लाह जे इन खे वठूं तबे असांजे लाइ तमाम घणो जेको आ सो बरकत आ। बिरादरान इस्लाम, हकीकत इहा है त हे सॼी दुनिया जेका है इहा करीमन जे गुलामन सच्चन आशिकन सां भरी पई आ। ज़मीन जी पुठ भरी पई आ। जाथे तहां वञो महबूब जा गुलाम पंहिंजा फैज़ विरहाए, मदीने जे साईं जा विरहाए विरहाए उहे जेकॾहिं पंहिंजे मालिक वटि वञी पहुता आहिनि त पोयों उहे आस्थाना मुबारक आबाद लॻा पिया आहिनि। हिते को बि ईअं न सम्झे त मां ईअं आयो आहियां त मूंखे न थींदो। हिननि वटि त फ़ाइदो आहे, मुंहिंजा मिठा इन्हनि सां जेका शइ ताल्लुक़ रखे थी उहा बि फ़ाइदेमंद आहे। दरगाह आले हज़रत मशहूरी शरीफ़ ते हिकिड़ो पढ़ंदो हुयो तालिब मौलवी अब्दुल मलक रेटी। पोइ उनखे ॾाढ़ी मुबारक न पई अचे, आलिम पे पढ़ियो, दरगाह शरीफ़ ते पढ़ंदो हो, ॾाढी कोशिश कई। अॼु त मुस्लमान ॾाढ़ीअ खे ज़ोरी कूड़ाइनि था, पर हुनखे ॾाढो शौक़ु हो त जेकर मूंखे बि ॾाढ़ी मुबारक जा वार अचनि। पोइ घणो ई कुझु कयईं, पर हुनखे चयूं त भाउ तूं ख़ुसरो आहे, तोखे ॾाढ़ीअ जा वार न ईंदा। पोइ उहो छा कंदो हो, जंहिं महिल साईं बादशाह मस्जिद शरीफ़ में अंदरि वेंदा हुआ
जमायत अंदर हली वेंदी त साईं बादशाहन जा मोज़ा मुबारक यानी जुती मुबारक असां हिकड़ी नंढड़ी काठ जी पेती ठहराई हसे उहा मस्जिद जे दर ते रखी हसे उन में रखंदा हसे हे उहो उते अची खणी उहा हीअं पंहिंजे ॾाढ़ीअ ते हीअं हणंदो खाड़ीअ ते हेॾे हणंदो सोना 3 ॾींहंनि खां पोइ वार निकिरण शुरू थी विया सुभान अल्लाह हज़रत अबुल हसन खरकानी बादशाह जे जुबे मुबारक के अल्लाह जे हुजूर में हज़रत सुल्तान महमूद गज़नवी मेड़ करे ऐं दुआ जो अर्ज़ कयो त हिन पंहिंजे प्यारे जे हिन पातल पहिराण जे सदके माखे हिननि काफ़रनि ते फतह ॾे त तारीख़ शाहिद आहे त उहा फतह लॻी पई आहे मुंहिंजा सुहिणा त पोइ हे कीअं ख़ाली वेंदा इन जन जूं जुतियूं मुबारक बि फ़ाइदा ॾियनि जन जा कपिड़ा मुबारक बि फ़ाइदा ॾियनि करीमन फरमायो हुजूर जी उम्मत में ला तादाद वली थिया आहिनि गुज़रिया आहिनि हली रहिया आहिनि फैज़ मुबारक जारी आहे पाण फरमायूं त उलमाओ उम्मती का अंबिया बनी इसराइल महजे उम्मत जा उलमा यानी औलिया इते उलमा में मुराद औलिया है हे ज़ाहिरी लफ्ज़न जे चवण वारा न जेके झेड़ो कनऊ झेड़ा कराइनि हे उहे उलमा रब्बानी जन जो मुकम्मिल अमल आहे मोहब्बत ऐं अदब सां पाण फरमायूं त इहे नबियन सां क़यामत जे ॾींहुं गॾु थी बीहंदा इन्हनि महबूब जे ग़ुलामनि सां हे भरी पई आहे सॼी ज़मीन शाह साहब फरमायो त सैयद पीर त समुंड है पर आऊं त न ॼाणे को माणक माणे सो फिर सेवा जो करे जेको मदीने शरीफ जे दर मुबारक ते किरी पवंदो न मुंहिंजा सुहिणा त पोइ पक ॼाण जाए त उनखे महबूबन जे दर मुबारक तऊं फैज़ मिलणो ई मिलणो आहे वो आका है तुंहिंजो असांजो हज़रत जाबिर सगोरे हिकड़े भेरे दावत कई आहे बकरी कुठी थई सरकार जी दावत कई थई पाण जॾहिं दावत मुबारक खाई ऐं उसरी विया आहिनि वरी पोयऊं जाए जे वञे भितरी हिकड़ी उनी पनाह जी भित ॾिसे तुंहिंजे मथां उहा बकरी साॻी बीठी आहे हैरत में पइजी वियो हे बकरी त ज़बह कई हसे उन बकरी कन में छॾायूं पियो वञे पकड़े आणे ॾिनई घर वारी चयुसि त हे बकरी भला काॾों आई जे पुट ॾों बीठी पोइ इहा वञी सरकार खे ॻाल्हि कयूं पाण फरमायूंसि त तुंहिंजे सिद्क जे करे अल्लाह ताला इहा तोखे बकरी मोटाए ॾिनी आहे मुंहिंजा सोना इहो मदीने जे साईं जो फैज़ जारी आहे हज़रत महबूब सुभानी बादशाह जॾहिं तकरीर फरमाए रहिया हुआ लख लख माण्हू बीहंदो ऐं हर को हिकु जहिड़ो आवाज़ ॿुधंदो ऐं दिलियूं अल्लाह ताला जे मोहब्बत में भरजी वेंदियूं माण्हू बेखुद थी कपड़ा फाड़े विझंदा हा बेहोश थी वेंदा हा जनाज़ा निकरंदा हा यक लख्त हिकड़े पासे न निकरी दुनिया जे पासे न पंहिंजे रब जे मोहब्बत में फना थी वेंदा हा पोइ पाण तकरीर पिया फरमाइनि त हिकड़ी सिरण लामारो ॾिनो ऐं लामारे सां वॾो को चीकट कयईं त उते बीठे ई फरमायूं त ए हवा इन्ही खे पकड़ मुंडी लाइसि हवा बि हुकुम में उन्हीं पकड़ियो परते वनी किरी मुंडी उनजी वनी बे पासे किरी जॾहिं तकरीर मुबारक पूरी थी त रहम जो दरिया उथलियो आहे संदन जो ऐं पाण फरमायूं इन्ही खे हेॾे खणी अचो खणी आया मुंडी उनजी खणी हुनजे जिस्म सां हणी ऐं फरमायूं बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह इन लफ्ज़न मुबारकन फरमाइण सां मुंडी भी लगी वई त रब करीम हुन जो साह भी मोटाए ॾिनो सुभान अल्लाह पाण फरमायूं त बिस्मिल्लाह जेका है या बिस्मिल्लाह आरिफ जे ज़बान में निकरे त कुन फयकुन वांगुरा बिरादरान इस्लाम हकीकत इहा थी त मुर्शिद कामिल जे सोहबत में ही त इहा ज़िक्र जी मेहरबानी थींदी आहे ला इलाहा इल्लल्लाह जी मेहरबानी थींदी आहे हदीस मुबारक में आहे करीमन हिकड़ी फरमाई आहे ॻाल्हि पाण फरमाइनि था पिया त हिकड़ो शख्स आहे क़यामत जे ॾींहुं हिकड़ो शख्स आहे उन जा 99 दफ्तर गुनाहन जा भरिया पिया आहिनि
अल्लाह ताला जे आॾो मुंहिंजा सोना हक़ीक़त इहा आहे त अल्लाह जे याद खां ख़ाली जेको पसाह खणिजे थो इहो बि हक़ीक़त में त गुनाह में शामिल आहे अखियुनि जा गुनाह कननि जा गुनाह हथनि जा गुनाह ईअं ॿिया गुनाह पोइ दफ़्तर त भरबा न पोइ सरकार फरमाइनि था त जॾहिं रब करीम जे आॾो पहुचंदो हिकिड़ो ई दफ़्तर एॾो हूंदो जो हीअं नज़र खुटी वञे त बि उहो दफ़्तर वॾो पोइ इहो दफ़्तर हिन जा गुनाहनि जा भरियल हूंदा अल्लाह पाक हिन खे फरमाईंदो त ए फिलाणा मुंहिंजे मलाइकनि किरामन कातिबीन तोसां ज़ुल्म त कोन कयो आहे जो हेॾा तुंहिंजा दफ़्तर लिखी आहिनि तूं ॾिस हे तुंहिंजे गुनाहनि जा भरिया पिया आहिनि अर्ज़ु कंदो त साईं मां छा ॾिसां लफ़्ज़ लफ़्ज़ ठीकु लिखियो अथनि हिकिड़े वार जेतिरो बि फ़र्क़ु कोन कयो अथनि अल्लाह पाक फरमाईंदो चङो मलाइको हिन जे चङनि कमनि जी बि का चिठी आहे या बस सभु इहे गुनाहनि जा दफ़्तर अथसि अर्ज़ कंदा मालिक हिकिड़ी चुटकड़ी आहे नंढड़ी चुटकी मलाइक कढंदा इहा आहे नेक अमलनि में फ़क़ति हे चुटकी आहे उहा खोलींदा उन ते लिखियलु हूंदो त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े भेरे ज़िक्र को मोहब्बत सां पढ़ियो अथई कहीं भी रब करीम जे प्यारे जी सोबत में उते पहुतो आहे ये ज़िक्र जो लोलियूं तॾहिं मिलंदई जॾहिं रब करीम जे प्यारनि वटि पंध कंदे या ज़बान रब करीम जे नाले मुबारक खे तॾहिं उचारींदी जॾहिं अल्लाह पाक जे प्यारनि जे पंधरा कंदे हे क़ल्ब या लज़त तॾहिं माणींदो जॾहिं इन्हनि आशिक़नि जे भरिसां वञी पहुचंदी अॻे ख़बर कान्हे नी लज़त ला इलाहा इल्लल्लाह लिखियलु हूंदो हिकिड़ी चुटकी कलमो शरीफ मोहब्बत सां अल्लाह साईं फरमाईंदोसि त ए फिलाणा बाना पंहिंजा अमलनामा जेके थी तोराया आहिनि हे बि हाणे इहे अमलनामा तो तोराए अर्ज़ कंदो मुंहिंजा मालिक मां छा तोरायां कहिड़ी शइ तोरायां हे हेॾा दफ़्तर भरिया पिया आहिनि उन्हनि जे आॾो मुंहिंजी चुटकड़ी छा कंदी जेका मुंहिंजे इन्हनि में आहे अल्लाह पाक फरमाईंदुसि अर्ज़ कंदो दोज़ख मोकिल मुंहिंजा मालिक बाक़ी हाणे रहम पवई त पोइ तुंहिंजी महिरबानी आहे रब करीम फरमाईंदुसि त अॼु तोसां ज़ुल्म न थींदो तोसां ज़ुल्म न थींदो तूं या तोराए त सही सोना हे वीचारो ढिॼंदे उथंदो ही मलाइकनि खे हुकुम थींदो इहा हिकिड़ी चुटकड़ी हे ला इलाहा इल्लल्लाह अथई हे कलमो मुबारक थई हे मदीने जे साईं जो फैज़ आ जेको आशिक़नि विरहायो आ जेको क़ल्ब जे अंदर वेहारियो वियो आ मुंहिंजा सोना इहा चुटकड़ी हीअं जो सवाबनि जे हिन में पंदी त 99 दफ़्तर टंगजी बीह रही सुभान अल्लाह एड़ी मेहरबानी हजार वरहनि जो काफ़र हुजे लख वरहनि जो काफ़र हुजे दफ़्तर कारा हुजनि हिक दफ़ो न चए त ला इलाहा इल्लल्लाह कहीं कामिल मुर्शिद जे तलकीन सां या क़ल्ब ते तलकीन थिएसि त सभु शइ ख़तम सुभान अल्लाह ताला इहा शइ नसीब करे असांजे पासे ॾे मुंहिंजे मुर्शिद कामिल जो मां पंहिंजे साईं जूं ॻाल्हियूं कंदो आहियां जो मुंहिंजी अखियुनि जूं ॾिठल आहिनि मौलवी साहब कमरुद्दीन मुग़िरी आलम दीन भी होया निस्बत वारा भी होया जिक्र शरीफ वतऊं ॾाढो पढ़ंदा हिकिड़े ॾींहुं पंहिंजे मुर्शिद कामिल मशहूर वारे साईं सां अंगल कयईं त साईं इहो रब करीम जो नालो मुबारक अल्लाह मुंहिंजे क़ल्ब ते लिख मुंहिंजे अंदर क़ल्ब ते लिख पाण फरमायूंसि त फ़क़ीर अल्लाह कंदो त इहो असांजे क़ल्ब ते लिखबो तू पढ़ंदो कर जे न मुंहिंजा साईं अॼु मुंहिंजो सुवाल क़बूल कर मुंहिंजा मुर्शिद कामिल मुंहिंजो सुवाल क़बूल कर इहो माते लिख पाण तवजह फरमायूं सोना उन जा मिट माइट शाहिद आहिनि जेके दरगाह जा फ़क़ीर न आहिनि जॾहिं फ़क़ीर वफ़ात फरमाए वियो ऐं हुनखे तख़्ते ते रखी गुस्ल ॾिनऊं त हिन सीने ते लफ़्ज़ अल्लाह चिट्टो थी बीठो ॼण कंहिं चाकूअ सां खुरचे लिखियो सुभान अल्लाह साबड़नि सां मेटियो इं मेटियो असांखे निमाज़ ते वठी विया असां वञी मथो बीठासीं चइसई हे ॾिसो कुदरती तौर अल्लाह लिखियो पियो हो सोना इहे महिरबानी थींदई इते तॾहिं मुंहिंजे रब करीम फरमायो त इन्नल लज़ीन आमनू व अमिलुस सालिहात जन्न
ईमान भी आंदो अमल भी साले क्या अज असा के गणतियों करियूं असा के या गणती काथे आ अज त माण्हू मुर्शिद वठंदा त अला करे त मुर्शिद वठो त मुंहिंजे बनी में बरकत पए मुंहिंजे दुकान में बरकत पए माखे पुट जमे माखे हे थे मुंहिंजा सुहिणा मुर्शिद वठंदो आ त हे कल्ब जहिड़ो थे न सुभान अल्लाह ऐं असा के गणतियूं करियूं न ये गणतियूं वराए वयूं हिन अलाए लाबारो थींदो अलाए छा थींदो बनी जो अलाए छा थींदो दुकान जो अलाए छा थींदो पैसनि जो अलाए छा थींदो ये मुंहिंजा मुर्शिद कामिल फरमान पिया ॿाराणियूं गणतियूं इन गणती इहा कर त जंहिं महिल दुनिया मां लॾियां त इहो कलमो शरीफ़ पाण सां खयूं वञा करीमन फरमायो त ज़मीन आसमान भरे ईंदे गुनाहन सा मदीने जा साईं दा फरमाइन शफाअत जो हथ मुबारक भी ओडो दींदो माए सुभान अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह तू बचाए खयूं अच जाए पो तू गिणती न कर सयजअलु लहुमुर रहमान वुद्दा रब करीम फरमाए तो यो अल्लाह ताला जे तरफ उनन के इनाम आ त रब करीम उनन जो मोहब्बतू दिलन में पैदा फरमाइंदो हे अल्लाह वारन सा जेका मोहब्बत आ खुदा जे तरफ डुआ अल्लाह जा एहसान हन जो तो असा के पंजे प्यारन सा मोहब्बत अता फरमाई थई मां शुक्रगुजार आया साईं गुलाम मुर्जा साईं जन जो जन माखे हे कुर्ब जी कोठ दिनी माखे असल में संदन जे नीगर जे शादी जी खबर ही कान आई मां जेको आसो उर्स मुबारक समझी अची हाज़री दिनी अल्लाह ताला संदन जे दरगाह मुबारक के आबाद फरमाए संदन जे फुकरा के आबाद फरमाए हिन फैज़ के क़यामत ताईं हिन दरगाह ते जारी व सारी फरमाए ऐं तव्हां जेके भी आया हो अल्लाह ताला तहां जे विखुन के कबूल फरमाए दुनिया तोड़े आखिरत जा दर्द सूर परेशानियों परे करे पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सच्ची गुलामी असा के नसीब फरमाए।